नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो है त हुकूमत सभिनी खे जेल में विझी रही है, पर ख़ल्क़ ख़ुदा जो आवाज़ कीअं बंदि कंदी। नून लीग जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो है त हुक्मरान नवाज़ शरीफ़ खां डिॼी रहिया आहिनि। नाअहल ऐं नालाइक़ हुकूमत खे हलाइण लाइ नवाज़ शरीफ़ खे जेल में विधो वियो आहे। केतिरनि ई शींहनि खे जेल में विधो वियो आहे। हर घर मां शींहुं निकिरंदो, शींहं खे केरु कंहिंखां बि एनआरओ न घुरंदा। मुस्लिम लीग नून जा शींहं नवाज़ शरीफ़ जी ताक़त आहे, सभिनी खे जेल में विझो, ख़ल्क़ ख़ुदा जो आवाज़ कीअं बंदि कंदो। मरियम औरंगज़ेब चयो त राना सनाउल्लाह खे गिरफ़्तार करे 15 किलो हीरोइन विधो वियो। राना सनाउल्लाह वटि हथ आयल हीरोइन जी का बि तस्वीर न वीडियो। हाणे चवनि था त शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा आसिफ गिरफ़्तार थींदा। चोर पीटीआई में इनकिरी विया आहिनि त नेब जी नज़र मथनि न पवे। इमरान साहब, तव्हां नवाज़ शरीफ़ जी न्याणी खां डिॼो था। इमरान साहब हलीम बाजी ऐं जहांगीर तरीन खे एनआरओ ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।